नाज़रीन खे अपडेट के तालुक ब्रेकिंग न्यूज़ आया तो ठारूशा भरसा गुड शहबीग चांडियो में माखी के मखन के हमले में 2 ॿारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर है अवांखे अपडेट कंदा हलूं। ठारूशा भरसा गुड शहबीग चांडियो में माखी के मखन के हमले में 2 ॿारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर है अवां सां शेयर कंदा हलूं। ठारूशा भरसा गुड शहबीग चांडियो में माखी के मखन के हमले में 2 ॿारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां ताईं ख़बर पहुंचाईंदा हलूं त ठारूशा भरसा गुड शहबीग चांडियो में माखी के मखन के हमले में 2 ॿारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कंदा हलूं त ठारूशा भरसा गुड शहबीग चांडियो में माखी के मखन के हमले में 2 ॿारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।